बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साथियों, मां आहियां हाकिम अली नारे जो। अॼु जे मौज़ू ते असां डिस्कस कंदासीं उहो आहे एटम एंड एटॉमिक स्ट्रक्चर, माना एटम ऐं एटमी बनावट। ही केमिस्ट्री जो उहो टॉपिक आहे जेको इंतिहाई अहम ऐं शागिर्दनि जे लाइ सम्झणु तमामु ज़रूरी आहे। अॼु हिन टॉपिक ते असां सिंधी ऐं इंग्लिश में ॿिन्ही तरह जी लैंग्वेजिस में कुझु वज़ाहत कंदासीं ऐं हिन एटम जे बारे में पढ़ंदासीं। सभ खां पहिरियों जंहिं मौज़ू ते असां डिस्कस कयूं था उहो आहे इंट्रोडक्शन ऑफ एटम। In the 5th century BC, the Greek philosopher Democritus expressed the belief that all matter consists of very small indivisible particles, which he named atomos. Greek word atomos means not cuttable or indivisible. यानी 5वीं सदी क़बल मसीह में एक यूनानी मुफ़क्किर डेमोक्रेटिस पंहिंजो हिकु नज़रियो पेश कयो ऐं चयो त सभई मादे वारियूं शयूं हाणे तक़सीम थींदड़ नंढड़नि ज़रड़नि जूं ठहियल आहिनि, जंहिंखे हुन एटोमास जो नालो ॾिनो। एटोमास यूनानी ॿोली जो लफ़्ज़ आहे जंहिंजी माना आहे न तक़सीम थींदड़। साथियो, ही जेका तव्हांजे साम्हूं तस्वीर नज़र अचे थी पई, इहा जॉन डाल्टन जी आहे, जेको हिकिड़ो केमिस्ट हुयो ऐं इंग्लिश टीचर बि हुयो। इन 1808 में हिकु अहिड़ी थ्योरी जो बुनियादु रखियो जंहिं कुझु एटम जे बारे में वज़ाहत ॾिनी, ऐं उन थ्योरी खे असां डाल्टन्स एटॉमिक थ्योरी जे नाले सां सॾियूं था। इन ई वजह जे करे असां इन जॉन डाल्टन खे डाल्टन एटॉमिक थ्योरी जो फाउंडर या बुनियादु रखंदड़ पिणु सॾियूं था पिया। डाल्टन एटॉमिक थ्योरी छा आहे या उन में कहिड़ी शइ डिस्कस कई वई आहे, अचो उन्हनि जा जेके इंपॉर्टेंट क्लेम्स आहिनि या इंपॉर्टेंट जेके नुक़्ता आहिनि उन्हनि ते डिस्कस कयूं। The important claims of Dalton's atomic theory are: all elements are composed of small indivisible and indestructible particles called atom. Atom is too small so that it could not be divided into further simpler components. Number 2, atom cannot be destroyed or produced. A chemical reaction is a rearrangement of atom. And number 3 point, atoms of the same element are similar in all respects. They have same mass and properties. One element differs from the atoms of the other element. And number 4 point, atoms of different elements combine in a definite simple ratio to produce compound. हाणे अचो डाल्टन एटॉमिक थ्योरी खे सिंधी में पढ़ूं ऐं सिंधी में सम्झूं। ऐं डाल्टन जो जेको एटमी नज़रियो उन जा जेके अहम नुक़्ता आहिनि, डाल्टन जे एटमी नज़रिए जा अहम नुक़्ता ही आहिनि। नंबर पहिरियों, सभई अंसर तमामु बारीक, न टुटंदड़ ऐं न फना थींदड़ ज़रड़नि यानी एटमनि जा ठहियल आहिनि। ऐं नंबर 2 जेको डाल्टन एटॉमिक थ्योरी जो जेको पॉइंट आहे उहो आहे नओं एटम पाण न ठही सघे थो ऐं न वरी तबाह थी सघे थो। को बि कीमियाई अमल दरअसल अंसरनि जे एटमनि जी नए तरतीब या जोड़जक हूंदी आहे। मतिलबु जेके नवां मालिक्यूल या एटम असांजे साम्हूं अचनि था पिया, उहे दरअसल कंहिं न कंहिं वॾे कंपाउंड जे टुटण ऐं उन्हनि मां ई रीअरेंजमेंट वारी सीरीज़ जे तहत कंपाउंड जो ठहण ऐं जुड़णु हूंदो आहे। बाक़ी पंहिंजे बुनियाद ते काई शइ ज़ीरो लेवल खां नई शइ में ठही अचणु या नई शइ खां कंहिं बि मुकमल लेवल जी कंहिं बि हथ में तबाह थी वञणु, अहिड़े क़िस्म जो एटम जो कोई ला या क़ाइदो न आहे। ऐं नंबर 3 ऐं अहम जेको नुक़्तो आहे डाल्टन एटम थ्योरी जो, उहो आहे हिक ई क़िस्म जे अंसर जा सभई एटम हर लिहाज़ खां, यानी जिसामत हुजे, वज़न हुजे या ख़ासियत हुजे, उन्हनि में हिक जहिड़ा हूंदा आहिनि। पर कंहिं बि हिक अंसर जा एटम ॿिए अंसर जे एटम खां मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि, उहे हिक जहिड़ा नथा थी सघनि। हाणे इन पॉइंट ते असां वज़ाहत कयूं त जेकॾहिं हिक ई अंसर जा मुख़्तलिफ़ एटम आहिनि, उहे सेम हूंदा आहिनि समूरनि शयुनि में हिक जहिड़ा हूंदा आहिनि। पर जेकॾहिं हिकिड़े ई अंसर जा एटम ॿिए अंसर जे एटम सां कंपेयर कया वञनि त उहे कंहिं बि लिहाज़ सां हिक जहिड़ा नथा थी सघनि, उन्हनि में फ़र्क़ु पए थो। ऐं नंबर 4 ऐं अहम जेको डाल्टन जे एटमी नज़रिए जो पॉइंट आहे उहो आहे त मुरकिब तॾहिं ठहंदा आहिनि जॾहिं हिक खां वधीक अंसरनि जा एटम पाण में सजन अददनि वारे सादी तनासुब सां मिलनि था। ही उहे 4 अहम पॉइंट ऐं नुक़्ता आहिनि जेके डाल्टन एटॉमिक थ्योरी जो बुनियादु रखनि था। साथियो, हाणे अचो मॉडर्न एटॉमिक थ्योरी जे बारे में पढ़ूं। Dalton's atomic theory assumed that atoms of element are indivisible and that no particles smaller than atom existed. यानी डाल्टन जो एटमी नज़रियो ॿुधाए थो त अंसरनि जा एटम तक़सीम या न टुटल हूंदा आहिनि ऐं एटम खां वधीक नंढे ज़रड़े जो को बि वजूद न आहे।
इहा इंपॉर्टेंट पॉइंट हुई जेका डाल्टन जे एटॉमिक थ्योरी जो बुनियादी पॉइंट आहे या थीम आहे. As the time passed, new experimental facts led to the modification and extension of the Dalton's atomic theory. Atom is a complex organization composed of a smaller subatomic particles. जीअं वक़्तु गुज़रंदो वियो, नवनि तजुर्बनि जे आधार ते नयूं हक़ीक़तूं ज़ाहिर थियण लॻियूं, जिन डाल्टन जे एटमी नज़रिए में तब्दीली ऐं सुधारो आंदो. हाणे ही हक़ीक़त साम्हूं आई आहे त एटम दरअसल तमामु नंढनि ज़रनि जी हिकु तंज़ीम आहे. उन्हनि बारीक नंढनि ज़रनि खे एटम जा बुनियादी ज़रड़ा चइबो आहे. हाणे जॾहिं मॉडर्न एटॉमिक थ्योरी में नईं रिसर्च जे बुनियाद ते इहा शइ साबित थी त एटम जे अंदरि अञा वधीक बारीक नंढड़ा ज़रड़ा आहिनि, त जेको डाल्टन जो जेको इहो तसवुरु हुयो त एटम नंढे में नंढो न टुटंदड़ ज़रड़ो आहे ऐं इन खां वधीक काई बि शइ ॿी वजूद नथी रखे, त उहा पॉइंट इन टाइम ते इन तहक़ीक़ुनि जे बुनियाद ते रिजेक्ट कई वई ऐं उनखे नए नज़रिए जे तहत चेंज कयो वियो. हाणे जेको इहो एटॉमिक मॉडर्न लेवल ते जेको कॉन्सेप्ट आहे उन में जेका एटम जी स्ट्रक्चर जी जेका वज़ाहत आहे उहा इहा आहे त एटम के इलेक्ट्रॉन हूंदा आहिनि. इलेक्ट्रॉन खां गॾोगॾु उनखे प्रोटॉन ऐं न्यूट्रॉन बि हूंदा आहिनि. उन में इलेक्ट्रॉन एटम जे ॿाहिरियों मुख़्तलिफ़ ऑर्बिट ऐं शेल जे अंदरि रिवॉल्व कंदो थो रहे, जॾहिं त प्रोटॉन ऐं न्यूट्रॉन उन एटम जे विच में हिकिड़े न्यूक्लियस जे अंदरि मौजूदु हूंदा आहिनि. इहो आहे जनरल एटमिक जो स्ट्रक्चर ऐं हुन एटम जी बनावटी शिकिल जेका तव्हांजे साम्हूं नज़र अची रही आहे. हाणे अचो फंडामेंटल पार्टिकल्स ऑफ एटम, यानी एटम जा जेके बुनियादी नंढा ज़रड़ा आहिनि उन्हनि जे बारे में पढ़ूं. The atom is composed of three small fundamental particles, the electron, proton and neutron. First of all, we discuss about the electron. Electron was discovered by the M. Faraday in 1832, William Crookes 1879 and J. J. Thomson 1897. By the series and channelized researches of these three scientists, electron was discovered and introduced in the field of the chemistry. Proton was isolated by Goldstein, German scientist, in 1886 and Ernest Rutherford in 1919. Means the discovery of the proton is going with the credited to the Goldstein scientist that was belonged to the Germany and Ernest Rutherford. And third particle neutron was introduced by the English scientist James Chadwick in 1932. By the researches of these all scientists, these three particles were introduced in the field of the chemistry. हाणे अचो इन एटम जी बुनियादी ज़रड़नि जो सिंधी में कुझु तसवुरु खणो. एटम बुनियादी तरह टिनि नंढनि ज़रड़नि जो ठहियलु आहे, जेके आहे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन ऐं न्यूट्रॉन. इलेक्ट्रॉन खे सभ खां पहिरियों एम फैराडे 1832 ईस्वीअ में, विलियम क्रोक 1879 ईस्वीअ में ऐं जे जे थॉम्सन 1897 ईस्वीअ में साबित कयो. ऐं प्रोटॉन जी शनाख्त जर्मनी के साइंसदान गोल्डस्टीन 1886 ईस्वीअ में, अर्नेस्ट रदरफोर्ड 1919 ईस्वीअ में कराई. जॾहिं त न्यूट्रॉन खे हिकु अंग्रेज साइंसदान जेम्स चॉडविक 1932 ईस्वीअ में ॻोल्हे लधो. इन एटमी ज़रड़नि जे फाइंड करण खां पोइ, ॻोल्हण खां पोइ इहो साबित थी वियो त जेको शुरू में एटम जी बुनियादी डेफिनेशन जो जेको नज़रियो रखियो वियो हुयो त एटम वधीक डिवाइड नथो थी सघे, टुटी नथो सघे, उनखे चेंज करे हिकु ॿी डेफिनेशन यानी ॿी हिकिड़ी वस्फ़ सां केमिस्ट्री जे दुनिया में उनखे ॾेखारियो वियो. हाणे उहा डेफिनेशन कीअं बीहे थी पई, उहा इहा आहे the smallest possible particle of an element which has all the properties of it. यानी अंसर जो उहो नंढे में नंढो ज़रड़ो जंहिंमें उन जूं समूरियूं ख़ासियतूं मौजूदु हुजनि, उनखे असां एटम चवंदासीं. माना एटम ही जेको तव्हांजे साम्हूं आहे इहो अंसर जंहिंमें इलेक्ट्रॉन बि मौजूदु आहिनि, प्रोटॉन बि मौजूदु आहिनि, न्यूट्रॉन बि आहिनि, जंहिंजा न्यूट्रॉन ऐं प्रोटॉन न्यूक्लियस वारे दायरे में हूंदा आहिनि. साथियो, हाणे अचो त इलेक्ट्रॉन, प्रोटॉन ऐं न्यूट्रॉन खे कुझु वज़ाहत में पढ़ो. साथियो, ही जेका एटॉमिक स्ट्रक्चर तव्हांजे साम्हूं आहे उन में इलेक्ट्रॉन जेके ॿाहिरियां ऑर्बिट में रिवॉल्व थींदे ॾेखारिया विया आहिनि, प्रोटॉन ऐं न्यूट्रॉन जेके न्यूक्लियस जे अंदरि ॾेखारिया विया आहिनि. हाणे इलेक्ट्रॉन एटम जो उहो नंढे में नंढो ज़रड़ो आहे
जंहिंजे मथां काटू चार्ज हूंदी आहे, माना माइनस वारी चार्ज हूंदी आहे, ऐं उहे हमेशह न्यूक्लियस जे ॿाहिरां मुख़्तलिफ़ ऑर्बिट ऐं शेल जे अंदरि पंहिंजी एनर्जी जे तहत रिवॉल्व कंदा था रहनि, घुमंदा था रहनि। जॾहिं त जेको एटम जो नंढे में नंढो ज़रूरु प्रोटॉन आहे उहो न्यूक्लियस जे अंदरि हूंदो आहे ऐं उनजे मथां वाधू चार्ज यानी प्लस चार्ज हूंदी आहे। ऐं न्यूक्लियस जे अंदरि मौजूदु जेको टियों नंढिड़ो पार्टिकल आहे एटम जो, जंहिंखे असां न्यूट्रॉन चऊं था, उहो न्यूक्लियस जे अंदरि रहे थो ऐं उनजे मथां काई बि चार्ज न हूंदी आहे। साथियो, ही इलेक्ट्रॉन, प्रोटॉन ऐं न्यूट्रॉन जी मुख़्तसिर वज़ाहत हुई जेका अवां जे साम्हूं पेश कई थिए। ही जेको अॼु असां टॉपिक पढ़ियोसीं, एटम ऐं एटमी बनावट, उमेद आहे त तव्हांखे मुकमल सम्झ में आयो हूंदो। साथियो, ही हुयो अॼु जो टॉपिक जंहिंखे असां एटम ऐं एटॉमिक स्ट्रक्चर ते वज़ाहत में तव्हांजे साम्हूं रखियोसीं। उमेद आहे त एटम ऐं एटमी स्ट्रक्चर यानी एटमी बनावट जे बारे में तव्हांखे मुकमल सम्झ में आयो हूंदो। जिन दोस्तनि खे एटम जे बारे में अञा वधीक एनिमेटेड टाइप जे वीडियोज़ में ॾिसणो आहे त असांजे हिन चैनल ते एटम ऐं मॉलिक्यूल वारे लेक्चर वारो वीडियो ज़रूरु ॾिसनि। इंशाअल्लाह नेक्स्ट टाइम नेक्स्ट मौजूद सां गॾु तव्हांजे साम्हूं पेश थींदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।